नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोटो में मंशा जे विक्रे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि पारां 10 ॾींहं एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। 10 ॾींहनि खां एहतजाज कनि पिया पर कंहिं बि इन हवाले सां नोटिस नाहे वरितो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, तव्हां सां शेयर कयूं पिया। नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोटो में मंशा जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। ॻोठाणनि पारां 10 ॾींहं एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस मंशिया जे विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। इन हवाले सां ॻोठाणनि जो चवणु आहे त 10 ॾींहनि खां एहतजाज कयूं पिया पर कंहिं बि नोटिस नाहे वरितो। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोटो में मंशा जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधायूं पिया नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोटो में मंशा जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। इन हवाले सां ॻोठाणनि पारां 10 ॾींहं एहतजाज जारी रखियो वियो आहे। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। उन्हनि चयो त ॻोठाणा 10 ॾींहनि खां एहतजाज कनि पिया पर कंहिं बि नोटिस नाहे वरितो। अहम ख़बर नाज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। नसीराबाद जे ॻोठ 70 फुलपोटो में मंशा जे विकिरे ख़िलाफ़ जेको आहे नाज़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ॻोठाणनि पारां 10 ॾींहं एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे।